आदिलपुर के एक निजी स्कूल में सकाफती तकरीब कोठाई वई, जंहिंमें शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि सकाफती वेस पहिरे धरती सां मोहब्बत जो इज़हार कयो। रिपोर्ट करे रहियो आहे माजिद अली कलवर। जी नाज़रीन, रोज़ानी पांजी अख़बार टाइम न्यूज़ के सॾ ते द सुपीरियर मॉडल स्कूल आदलपुर में सकाफ़ती ॾियार जे हवाले सां हीउ प्रोग्राम मुनक़द कयो आहे, जिते शागिर्दनि पारां जेको आहे त टेबलूं ऐं तक़रीरूं सिंधी सकाफ़त बाबति पेश कयूं वयूं आहिनि। अचो त मौजूदु शागिर्दनि ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कयूं त अॼोको जेको ॾियारो मल्हाइनि पिया उन बाबति उनजा कहिड़ा वीचार आहिनि। जी तो असांजे स्कूल में आदलपुर में कल्चर डे मनायो वियो। असांजे ॿारनि खोड़ सारो इन लुत्फ़ अंदोज़ थिया, खोड़ कुछ उनके सिखण लाइ मिलियो ऐं आयल महिमाननि खे भी घणो मज़ो आयो। जी आदलपुर शहर में अहिड़ा प्रोग्राम थी रहा आहिनि। मुंहिंजी इहा ख़्वाहिश आहे त हर शहर में हर ॻोठ में अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि, जीअं ॿार भी सिखंदा रहनि। छो त कल्चर डे कंहिं ईद खां घटि असां न मल्हाईंदा आहियूं। असां ईद जीअं ई मल्हाईंदा आहियूं कल्चर डे खे। असांजो कल्चर डे ईअं ई असां मल्हाईंदा रहंदासीं, ईअं ई ख़ुशी सां, ईअं ई जोश जज़्बे सां। असांजो कल्चर डे थी रहियो आहे स्कूल में। असां ॾाढो एंजॉय कयोसीं ऐं स्पीच कॉम्पिटिशन हुयो, आर्ट कॉम्पिटिशन हुयो। असांखे ॾाढो मज़ो आयो। अॻिते भी अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि ऐं ॿियनि स्कूलनि में भी थींदा रहनि। तव्हां ॾिठो अॼु टियों ॾियारो आहे, ॿ ॾींहं सुपीरियर जेको एग्ज़िबिशन थियो साइंस ऐं आर्ट जो। ॿारनि ॾाढो एंजॉय कयो उनखे। ॿारनि ॾाढा सुठा सुठा मॉडल्स भी पेश कया ऐं बुक फेयर भी लॻो। अॼु असांजे कल्चर डे ॾियारो जेको असांजो ॾींहुं आहे, सकाफ़त जो ॾींहुं, कंहिं ईद खां घटि कोन आहे। अॼु सेलिब्रेट कयोसीं। असांजे ॿारनि ॾाढो एंजॉय भी कयो, बहितरीनु तरीक़े सां परफॉर्म कयो ऐं इंशाल्लाह अॻिते भी असां अहिड़ा प्रोग्राम कराईंदा रहंदासीं। ॿार ॾाढो एंजॉय कंदा रहंदा ऐं सकाफ़त खे उजागर कंदा रहंदासीं। मथां सिर गोरींदसि, आज़ादी मुंहिंजी मंज़िल आहे। ज़ंजीर तुंहिंजा मां टोड़ींदसि, ज़ंजीर तुंहिंजा मां टोड़ींदसि। हिन धरती ते कर ज़ुल्म भले, हिन धरती ते कर ज़ुल्म भले, हिकु ॾींहं ते साबु थियणो आहे। ही तुंहिंजा कूड़ा वादा, ए कातिल रत जान जोड़ींदसि, ए कातिल रत जान जोड़ींदसि। जी नाज़रीन, मौजूदु शागिर्दनि ऐं उस्तादनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। हिन जो चवणु आहे त जेको अॼु जो ॾियारो आहे उहो कंहिं ईद खां घटि न आहे। असीं ईद जीअं आई हिन ॾियारे खे मल्हाईंदा आहियूं ऐं हिन जो चवणो हो त हिन सकाफ़ती ॾियारे सां गॾु सिंधी जेका तालीम आहे, जेका पोइते पयल आहे, उन ते भी क़दम खणणु घुरिजनि। कैमरामैन मोहम्मद इसाक गुलाई सां गॾु माजिद अली कलवड़ो, टाइम न्यूज़ आदलपुर।